बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जी थे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जी अॼु क़िस्त नंबर 133 दलीला ऐं उनजी धीअ ज़ैनब जो किस्सो, जेको कल्ह असां तव्हांखे हुनजो पहिरियों हिसो ॿुधायोसीं। ॾाढो दिलचस्प किस्सो आहे। अॼु हुनजो बक़ाया हिसो तव्हांजी ख़िदमत में असां पेश पिया कयूं। 133 क़िस्त नंबर 133 में इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। भला जी पसंदि अचेव त लाइक त ज़रूरु कयो, असांजी लिंक शेयर कयो, ऐं भला जे शेयर नथा कयो त लाइक त असांजो ठहे थो, जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे थी त। हाणे हलूं था क़िस्त नंबर 133 ते। कल्ह तव्हांखे असां ॿुधायोसीं त उहा ॾाढी पोड़ी जेका हुई दलीला, वॾी मकरेलड़ हुई, निकिती शिकार ते। शहर जो कोटवाल जेको हो, उनजी ज़ाल खे फासाईं पंहिंजे फ़रेब में, जो उनखे औलाद कोन थींदो, ऐं मुड़ुसु हुनखे धमकी ॾेई वियो त मां मोटंदुसि त ॿी शादी कंदुसि। पोइ हिन चयोसि त मुंहिंजो हिकिड़ो मुर्शिद आहे, हल त मां तोखे उन हेठि वठी थी हलां, ऐं मूंखे उमेदु आहे त तूं जेको आहे सो उमेद वारी तोखे थी। उन वीचारी खे वठी वरी अची हिकिड़ो सौदागर उनखे फासाईं, नौजवान सौदागर हो, उनखे अची फासाईं जे मुंहिंजी धीउ आहे सो मां सुठे माण्हूअ जी ॻोल्हा में हुअमि, चाहियां थी त पंहिंजी धीउ जी मां तोसां शादी करायां। पोइ वरी पाण खे सियाणो पियो सम्झे, चई त अम्मा मुंहिंजो मथो खाई वई आहे त शादी कर, पर मां थो चवां त जेसि ताईं जंहिंसां शादी कयां उनखे साम्हूं वेही ॾिसां, उन सां कचहरी कयां त मां पोइ शादी कंदुसि। हिन चयो त हल मां तोखे कचहरी बि करायां थी, वे ॾेखारियां बि थी। 1000 दीनार बि न खयां पंहिंजे दुकान तां, दुकान कई बंदि, 1000 दीनार बि खईं, कुझु ॿिया बि खईं त मथां का ज़रूरत पए, निकाह नामो वग़ैरह थींदो, मथां का ज़रूरत पए। हाणे उहा माई छोकिरी, उहा माई बि हिन सां गॾु हुजे, नौजवान औरत ई हुन कोटवाल जी ज़ाल, जंहिंखे हिन ठगे पाण सां गॾु कयूं, ऐं हेॾां ईअं सम्झ त हिनखे बि कयो। हलो भा हली हाणे हुजे दाव में, त हाणे हिननि खे किथे वञी वेहारियां, हिननि खे फुरियां, हिननि खे विथी कराई, अॻिते पोइते ॿई हुजनि। हलंदी हलंदी हिकिड़ो कपिड़ा रंगींदो हो, कपिड़नि खे रंगींदो आहे जीअं, उन जे दुकान ते बि नालो हुउसि हाजी मोहम्मद, हाजी मोहम्मद नालो हुउसि, कपिड़ा रंगींदो, थोरो दिलि माण्हू हुयो, हिनखे ख़बर हुई पोड़ीअ। हिन सां गॾु हो बि अचनि पिया, हीअ पोड़ी अॻियां हुजे, हिन ॾिठो त हिकिड़ी छोकिरी आहे, हिकिड़ो छोकिरो आहे। पोड़ी हिन जी वेझो आई, सलाम कईंसि, सलाम करे हिनखे चई त हाजी मोहम्मद तूं आहे जेको कपिड़नि खे रंगींदो आहे? हिन चयो त हा, हाजी मोहम्मद त मां आहियां। ॾे ख़बर कहिड़ो कमु आहे, हुकुम कर। हुन सम्झो त को कपिड़ा अथसि रंगराइणा। पोड़ीअ चयसि त मूंखे कुझु नेक माण्हुनि, सुठनि माण्हुनि तुंहिंजो ॾसु ॾिनो, भलनि माण्हुनि मूंखे तुंहिंजो ॾसु ॾिनो आहे, शहर जे भलनि माण्हुनि, शरीफ़ माण्हुनि तुंहिंजो मूंखे ॾसु ॾिनो आहे, मां उन जे करे आई। अब ॻाल्हि कर। चई त हीअ छोकिरी ॾिसींदो, सुहिणी सेबती आहे, मुंहिंजी धीअ, ऐं हिन सां गॾु इहो छोकिरो ॾिसींदो, अञा ॾाढी बि मस्तु थी अचे, केॾो सुहिणो। इनखे मां तातियो आहे, पालियो अथमि, वॾो पैसो ख़र्चु कयो अथमि हिन में। पोइ छा थी चए? चई पोइ चई मुंहिंजो घरु आहे हिते शहर में, पर घरु मुंहिंजे मुड़ुस जो ठहिरायल हुयो, मुंहिंजो मुड़ुसु वियो आहे गुज़ारे,
सो उन जो ठहिरायल हुयो घरु चङो टाइम थियो हुअसि। हाणे माना घरु ईअं सम्झो त ॾाढो कमज़ोर थी वियो आहे, पुराणो थी वियो आहे। सो चवां थी त मां उनखे थोरी मरमत करायां। मां कारीगरनि खे घुरायो आहे, कारीगरनि मूंखे चयो आहे त फ़िलहालु तूं जाइ ख़ाली कर, ॿिए हंधि वञी रह, त असां हिन जी मरमत कयूं। हिन जी मरमत असां कयूं, तंहिंजे करे तूं फ़िलहालु पंहिंजो बिलोको ॿिए हंधि कर, त असां सुकून सां जाइ जी मरमत कयूं। मरमत थिए पोइ तूं भले अची पंहिंजे घर में रहिजे। हाणे मां निकितसि घर जे ॻोल्हा में, तलाश में निकितसि त को सुठो घरु, को सुठो माण्हू हुजे जंहिं वटि घरु हुजे। मां उन तलाश में निकितसि, पुछा ॻाछा पंहिंजा कुझु वास्ते वारा हुया, उन्हनि खां कयुमि, पर सभिनी मूंखे तुंहिंजो ॾसु ॾिनो त माण्हू बि शरीफ़ अथई, माण्हू बि भलो अथई। सो मां जी दिलि थी चए त मां पंहिंजे पुट ऐं हिन धीउ खे तुंहिंजे घर में रहां। हिन ॿिन्ही खे ॾिसी पोड़ीअ खे चई त ठीकु आहे, मुंहिंजो घरु आहे, हिकिड़ो हेठि आहे, ॿियो मथे आहे। जेको ॿियो घरु आहे मुंहिंजो, उहो सिर्फ़ु मुंहिंजो महिमाननि या कॾहिं को परे जो को अहिड़ो ग्राहक ईंदो आहे त मां उन घर खे यूज़ कंदो आहियां, इस्तेमाल में तॾहिं आणींदो आहियां। हिन चयसि त असांखे बि महीनो छिके 2 महीननि लाइ घरु खपे। अलाह कंदो तेसि ताईं असांजो घरु ठही वेंदो। अड़ियल हूं, मुंझियल हूं, तुंहिंजो ई ॾसु मिलियो आहे। सो महिरबानी कर, इहो जेको तुंहिंजो महिमाननि वारी कमिरो जाइ आहे, उहा तूं असांखे ॾे, इहा तूं असांखे ॾे। अबा जेकॾहिं तुंहिंजो को महिमान अचे न त असां उहो महिमान बि रहाईंदासीं, तुंहिंजो महिमान बि असां रहाईंदासीं। हिन चयो त पोइ ठीकु आहे, इहे पोइ भला ॾे मूंखे जाइ जूं चाबियूं, त मां भला जाइ ॾिसां। हिनखे कुंजी ॾिनी, कुंजियूं ॾिनई, चई अचे हे जाइ जूं चाबियूं अथई, तूं भले जाइ वञी ॾिस। ओड़ी हिन खां कुंजियूं वठी हिननि खे इशारो कयो, छोकिरी बि सौदागर, उहे हिन जो पोयां हलंदा हलंदा अची हिकिड़ी घिटी में पहुता। हाजी मामन जो जेको घरु हुजे उते ओड़ी घर जो दरवाज़ो ॾिसी हिन में तालो लॻायो। तालो लॻाई त छोकिरी अंदरि वई। हाणे ही जेको हुन सां ॻाल्हायो त हिननि खे परे करे बीहारियो आहे, हिननि खे परे करे बीहारियो। हे बेख़बर हुया, हे बेख़बर हुया। सो हिन जीअं जाइ खोली त छोकिरी खे अंदरि वठी आई। छोकिरी खे चई त मुंहिंजो मुर्शिद जेको आहे, मुंहिंजे मुर्शिद जो घरु जेको अथई सो ही अथई। हिन खे चई त बहितर इहो आहे त तूं मथे हल, बुरको लाहे, मां चां तूं मथे हल, मां चां। छोकिरी वई मथे, पोड़ी वरी मोटी सौदागर सां जेके आहे हुनखे चई त भाउ तूं हिन बैठक में वेह, बैठक में वेह। हुनखे विहारियईं बैठक में विहारे वरी वई छोकिरीअ ॾे। छोकिरी चयसि त मूंखे पंहिंजे मुर्शिद जो दीदार कराए न, ॿिया माण्हू न अचनि। पोड़ी चयसि त मां ॿी ॻाल्हि न आहे, थोरो मूंखे थिए थो खुटको, थोरो मूंखे खुटको थो थिए। छाजो खुटको आहे? चईं बाबा इहो हिते मुंहिंजो हिकिड़ो ईअं सम्झ त चरियो पुटु आहे, कंहिंखे सर्दी गर्मीअ जी ख़बर न पवंदी आहे, हमेशह ईअं सम्झो त उघाड़ो पियो घुमंदो। उहो जेको आहे सो हिन मुंहिंजे शेख जो ईअं सम्झो त ख़लीफ़ो आहे, मुंहिंजे मुर्शिद जो ख़लीफ़ो आहे। हाणे तूं जेकॾहिं हिन शेख जी मुंहिंजे मुर्शिद जी ज़ियारत लाइ वेंदीअ न त उहो चरियो आहे, हुनखे ख़बर न पवंदी। थी सघे थो कननि तां वालियूं लाही, तुंहिंजा कन पटे, तुंहिंजे कपिड़ा केॾा भला कपिड़ा थी कपिड़ा फाड़े। तंहिंजे करे हाणे हीअं करे, हे पंहिंजा ॻह ॻठा जेके अथई न, इहे ॻह ॻठा लाइ, ऐं हे जेको तोखे भलो जो शाही वेस वॻो पातल आहिनि इहे बि लाइ।
मां हिननि खे तुंहिंजनि खे सांडे रखां। हिन खे ईअं सम्झ त जीअं कच्छो चइजे, कच्छे टाइप, ऐं को ईअं लुंडो चोलो उहो हेठां पातल हुयो, माना उन्हनि में हिन खे राहे। बाक़ी हिन जा जेके बि कपिड़ा हुया उहे कपिड़ा ॻह ॻठा उहे सभु पोड़ी हिन खां वरिता। पोड़ी हिन खां वठी हिन पोड़ीअ खे ॾिना। पोड़ीअ चयसि त मां हिननि ते बि ईअं सम्झो त शेख खां दुआ घुराईंदमि, पंहिंजे मुर्शिद खां, त तुंहिंजो कमु थियो। हाणे छोकिरी वञी पाजामे में रही। पोड़ी छा कयो जो हिन जा कपिड़ा ॻह ॻठा जेके उहे वरी हेठि आई, अची हिकिड़ी जाइ ते लिकाए रखी। लिकाए वरी आई सौदागर ज़ादे ॾे। उहो वेठो हुजे इंतज़ार में। किथे आहे तुंहिंजी धीउ? मूंखे यको इंतज़ार में विहारी वेठी आहे। ॾेखार न मूंखे, चई जो त कचहरी बि कराईंदी, ॾेखार न मूंखे। पोड़ी वठी पंहिंजे सीने खे कुटण लॻी। छोकिरे चयसि छा थी? चई त साड़ूला पाड़ेसरी भला कंहिंखे न ॾे। तोखे मां वठी पई अचां, उन्हनि जो ॾिठो त मूंखां पुछियुनि त केरु आहे। मां चयोमांनि त हीउ नौजवान मुंहिंजी धीउ सां शादी करणु थो चाहे। साड़ वठी वियुनि। मुंहिंजे धीउ खे पिया चवनि त छो तुंहिंजी माउ तो मां बेज़ार आहे छा जो अहिड़े हिन सुञे सां थी तुंहिंजी शादी कराए। मां चयोमांनि त न सुञो बुञो न आहे। छोकिरे चयसि त हाणे पोइ उहो पंहिंजी जाइ ते, पर हाणे मूंखे जो वठी आई आहे त मूंखे त तूं उहा ॾेखार न। मूंखे त पंहिंजो ॾेखार न हुई। हिन चयसि त पंहिंजा इहे कपिड़ा लाहे। हुन खां बि उहे कपिड़ा लाराए। हो बि इहे पाजामे में वञी रहियो। 1000 दीनार जेके खणी आयो हो, हीअं त भाई इहे बि फ़िलहालु ॾे ज़रूरत में, पोइ तोखे मां इहे सभु शयूं ॾियां थी। उहे बि हुन खां वरितनि। की हाणे इहे ॾे त मां रखी अचां। उहे वई सो उहे बि वञी उते रखी आई जिथे हुन छोकिरी जा कपिड़ा रखिया आहिनि। हाणे ॿिन्ही खे उते क़ाबू करे हिन छा कयो जो अखि टेट करे ॿिन्ही जा कपिड़ा ॻह दीनार उहे खणी आस्ते आस्ते निकिती ॿाहिरां ॾिनई हिननि खे तालो। ॿाहिरां हिननि खे कड़ो ॾेई वठिजी भॼे। पोड़ी छा कयो जो उहे कपिड़ा हिननि ॿिन्ही वारा हिकिड़े अतार वटि जे दुकान ते खणी आई, उते रखी वरी वई हाजी महमद जंहिंजी जाइ में हुई उन जे दुकान ते। सम्झी वई त इंतज़ार में आहे। पोड़ी ॾे ख़बर घर वणी। पोड़ी चयसि वाह जो घर आहे साईं तुंहिंजो। अब हाणे हीअं करे मां वञा थी मज़दूरनि खे वठणु, त मुंहिंजे घर जो जेको सामान सड़ो आहे उहो मज़दूर खणी अचनि। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि अथई त मुंहिंजे ॿारनि मूंखे चयो त असांखे बुख लॻी आहे, सो हाणे हीअं करे मां वञा थी मज़दूर वठणु, तूं मूं ते थोरो करी इहो जो हे पैसा ॾियईं थी दीनार, इन्हनि जे लाइ तूं मानी ऐं भाॼी वठी ऐं इहा तकलीफ़ कर त होॾे खणी वञु, पोइ तूं बि हुननि सां गॾु खाइजांइ। मां त पोइ ईअं कयां, पर दुकान जो ख़्यालु केरु कंदो? हे दुकान में माण्हुनि जा कपिड़ा बपड़ा पिया आहिनि, हीअं त तुंहिंजा नौकर जो आहिनि, देरि कान लॻंदी। कंहिं नौकर खे तूं विहार, कंहिं नौकर खे विहार ऐं मूं ते इहो थोरो कर। हाजी महमद खे हिन पैसा ॾेई ऐं हीअ थोरो अॻिते हली हाजी महमद नौकर खे दुकान ते विहारे हुननि जे लाइ मानी वठणु। पोड़ी वरी अॻिते वई, वञी उतां आतार वटां कपिड़ा खणी आई। उहे कपिड़ा खणी मोटी ॾिठईं त हाजी महमद दुकान ते आहे कोन, नौकर वेठो आहे दुकान ते।
नौकर खे चई था भाउ तोखे तुंहिंजो मालिक सॾई थो, हाणे तूं हीअं करे जेसि ताईं तूं न मोटी न त मां भला हिते वेहां थी दुकान ते, मां हिते वेहां थी, तूं दुकान जो खुटको न कर, सॾई थो। हुनखे जो चयईं त नौकर वीचारो हलियो, पोड़ी वेही रही, पोड़ी ॾिठो नौकर वक़्ते टपियो। हिन छा कयो जो जेको दुकान में सामान हुयो समूरो सामान गॾु कयो, जेको बि सामान हुयुसि उहो सॼो सामान गॾु कयो। सामान गॾु करे हीअं बाज़ार ॾे पई निहारे, ॾिठई त हिकिड़ो माण्हू आहे जेको गॾु कायूं अचे थो। गॾु वारो वीचारो वरी अहिड़ो हुयो जो हफ़्तो पूरो थियो हुनखे का मज़ूरी कान मिली। हिन जो गॾु वारे खे ॾिठो त सॾु कईं गॾु वारे, आयो गॾु वारो, गॾु वारे खे चईं था भाउ तूं हे मुंहिंजे पुट खे सुञाणी जंहिंजो हे दुकानु आहे। हाणे हुनजो बाज़ार में दुकानु हुयो, पुराणो हुयो। गॾु वारे चयसि हा हा मां सुञाणियां। चईं भाउ हाणे ॻाल्हि बाहि लॼ जी, पर छा कयां, मुंहिंजे पुट ते चढ़ी वियो आहे वॾो कर्ज़ु, इन जे करे हिकिड़ो दफ़ो ॿधो बि हुयो, मां हुनखे छॾाए आयो। सो हाणे कर्ज़ु कयो आहे ॾाढो तंग, मां थी चवां त हिन जो ॾेवालो कढायां, ॿुधायां त भाउ हे थी वियो आहे सुञो। बाक़ी हे जेके माण्हुनि जा कपिड़ा आहिनि, इहे कपिड़ा वञी थी मां माण्हुनि खे ॾेई अचां। हाणे तूं हीअं करे इहो गॾु मूंखे ॾे त मां माण्हुनि जा कपिड़ा जेके आहिनि उहे हिन ते रखी ऐं मां माण्हुनि खे ॾेई अचां। अचे मां तोखे अॻुवाट इहे किरायो ॾियां थी, 1 दीनार तुंहिंजे गॾु जो किरायो थी, मां तोखे अॻी ॾियां। हुन चई बड़ा हाणे घर वेठे थो मिले, 8 ॾींहंनि खां मज़ूरी बि कान मिली, वाह जो कमु थी वियो। चई त सही आहे। गॾु वारे खे चई बाबा हाणे हिकिड़ो कमु अथई, मां जीअं न वञा त हे जेके हिन में पिया अथसि इहे मटका जंहिंमें रंग भंग पिसाईंदो, इहे सभु ख़ाली कजांइ, इहे सभु ख़ाली कजांइ। छो जो मां वञा थी काज़ीअ ॾे, काज़ीअ खे चवंदुसि त मुंहिंजो पुट जो ॾेवालो निकिरी वियो आहे, सुञो थी वियो आहे, पोइ काज़ी फतवा ॾींदो, माना कर्ज़ी असांखे तंग कोन कंदा। सो तूं इहे ख़ाली कजां, मतां काज़ीअ जो को माण्हू अचे हिते दुकानु ॾिसण त ॾिसे त बराबरि दुकानु सॼो ख़ाली। मां हुनखे इहो ई चवंदुसि त असांजो दुकानु सफ़ा ख़ाली थी वियो आहे, कर्ज़ु चढ़ी वियो आहे। गॾु वारे चयसि का ॻाल्हि कान्हे, हिन जा मूं ते अहसान आहिनि, सो मूंखे ख़िदमत जो मौक़ो मिले थो, मां इहो कयां। पोड़ीअ छा कयो जो जेके लटा कपिड़ा ॿियो अहिड़ो को सामान हुयो उहो गॾु ते रखियईं, गॾु ते रखी गॾु खे खणी हटे। हिन जो भाउ बि हिनखे कंहिं ॾिठो बि कोन, अची सिधो पंहिंजे घर पहुती। घर पहुती, धीउ ज़ैनब उन ॾिठो, धीउ जो ॾिठुसि, चई अमां तूं केॾी महिल निकिती आहे, सॼो मुंहिंजो ख़्यालु तोॾे हो, अॼु वरी कहिड़ी ठगी करे आई आहियां। पोड़ीअ चयसि त मां 4 माण्हुनि ते 4 चालू अॼु हली आहियां, 4 माण्हुनि ते 4 चालू। हिकिड़ो त आहे सौदागर ज़ादो, ॿी आहे कोटवाल जी ज़ाल, टियों आहे कपिड़नि रंगण वारो, चोथों आहे गॾह वारो जंहिंजे घर ते मां सामान खणी आई। वरी धीउ खे ॿुधाईं बि त हे कमु कयो अथमि। छोकिरीअ चयसि त मां हाणे त शहर मां असां निकिरी बि कोन सघंदासीं, जो तूं कोटवाले जी ज़ाल सां अहिड़ी हालत कई आहे। सौदागर बि जहिड़ो तहिड़ो कोन्हे जंहिंसां तूं इहा कई आहे, रंगरेज़ वीचारे सां बि तो इहा हालत कई आहे जो तूं उन खे त फुरियो, पर ॿियनि माण्हुनि जा बि कपिड़ा खणी आई आहे। भला गॾह वारो त वीचारो आहे ग़रीब। पोड़ीअ चए तूं परेशान न थी, परेशान न थी, तूं पंहिंजो कमु कर, तूं पंहिंजो कमु कर, तूं परेशान न थी, मूंखे कंहिंजो खुटको कोन्हे, मां रुॻो गॾह वारे खां थी ॾिजां त गॾह वारो मूंखे सुञाणे थो, मूंखे हुननि जी परवाह कान्हे, मूंखे ड्रिजो आहे त गॾह वारे जो ड्रिजो आहे, जो गॾह वारो मूंखे सुञाणे थो, तूं परेशान न थी। हे सामान अथई, हे सामान लाइ, हे ॻह ॻठा थी, हे पैसा अथई, इहे पैसा क़ाबू कर, हीअ माल मेड़ में लॻी वञे।
हाणे होॾां हुनखे जो ॾिनई पैसा त वञ तूं मानी वठी आहे। उहो वियो थो पंहिंजे सुकून सां हुननि जे लाइ मानी भाॼी वठी ऐं मोटियो। लंघ साॻो हो दुकान खां। दुकान खां हुजे लंघ, हे जीअं पंहिंजे दुकान खां टपियो, अड़े हे छा दुकान सॼो ख़ाली आहे, अंदरि माण्हू बीठो आहे जेको हे टप बप जेके हिन कूंडा बूंडा जेके हिन इन्हनि खे भञे थो पियो। न दुकान में को कपिड़ो आहे न को सामान, सॼो दुकान ख़ाली। हिन खां मानी त वई विसरी, मानी पासे ते रखी अंदरि आयो, गॾ वारे खे चयईं त भा बीह त, चरियो हा जाए छा थो करी। पोइ बीह रहियो, पोइ बीह रहियो, हिनखे ॾिसी चयईं त ख़ुदा जो शुकुर आहे त यार तूं त सही सलामत आहे, मूंखे ॾाढो तो में खुटको लॻो पियो। छो भाउ मूंखे छा थियो आहे, कहिड़ी मूं ते मुसीबत आई आहे। चई यार सुञो थी वियो आहे, ठाठ थी वियो आहे, तुंहिंजो ॾेवालो थो पियो निकिरे। हिन ख़ुदा तबाह करई, हे छा थो पियो चई, हे छा थो पियो चई। चई भाउ तुंहिंजी माउ त चई वई मूंखे, तुंहिंजी माउ आई, तुंहिंजी माउ त मूंखे चई वई त मूंखे हीअ कमु बि उहा चई वई आहे, सामान सड़ो जेको हुयो उहा खणी वई। उन मूंखे ॿुधाए त मुंहिंजे पुट जो ॾेवालो निकितो आहे, मां वञा थी काज़ीअ ॾे। हुन चयोसि बड़ा मुंहिंजी माउ खे मुंहुं थियो आहे टाइम। अबा वठी पंहिंजे सीने खे धकु हणणु लॻो, अड़े अड़े गुणा हे छा, मुंहिंजो त वियो पर माण्हुनि जो माल बि वियो हलियो। हिन जो इहो चयो त गॾह वारो बि दाहूं करणु लॻो, अड़े बड़ा मुंहिंजो गॾह बि वियो हलियो, मां ग़रीब माण्हू मुंहिंजो गॾह बि वियो हलियो, गॾह बि वियो हलियो। हिते हिन गॾह वारे हिनखे रंगरेज़ खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो गॾह तुंहिंजी माउ काहे वई आहे, सो मूंखे पंहिंजो गॾह। रंगरेज़ हिनखे गले खां वठी ऐं ठौंछाइणु लॻो, धकु हणणु लॻो। चई त बेवकूफ़ जा मुंहिंजी माउ छा आहे, इहा पोड़ी आण, पोड़ी मूंसां ठगी करे वई आहे। हिननि जूं जो दाहूं पे थियूं त माण्हू गॾु थी विया। अबा छा हे छा थियो आहे, गॾह वारे सॼो किसो हिननि खे ॿुधायो। चई यार मां त चङाई कई, मां पियो चवां त हे मुंहिंजो थोरो मञींदो, पर हे ॾिसी हे मूंसां पियो थो विड़े, वरी चए थो त मुंहिंजी माउ मरी वई आहे, मुंहिंजी माउ मरी वई आहे। हू न त मूंखे चयो त हे मुंहिंजो पुटु आहे, दुकान ते वेठी, भला ॿी माई किथां वेहंदी। सो हाणे हिनखे छा आहे, मुंहिंजो गॾह वियो हलियो, मां ग़रीब माण्हू, मुंहिंजो गुज़र सफ़र गॾह ते, हाणे गॾह थो घुरांसि, गॾह थो घुरांसि मूंसां विड़े बि थो, वरी हाणे थो चए त न इहा मुंहिंजी माउ बि कान्हे, हीअ अटकल पियो थो करे, मुंहिंजो गॾह थो फॿाए। अबा ॾे ख़बर उस्ताद, तूं भला हिन पोड़ीअ खे सुञाणी जंहिंजे नाले चवे थो, तूं दुकान उनजे हवाले करे वी, सामान उनजे हवाले करे वी। हुन चयो त भाउ मां उनखे सुञाणिया कोन, अॼु ई इहा पोड़ी मूं वटि आई पुट ऐं पंहिंजे धीउ सां गॾु। हिकिड़े चइबो आहे कीअं बि हुजे, तूं पोड़ीअ खे विहारे वेहीं, पोड़ीअ सॼो कयो आहे, तंहिंजे करे गॾह जो ज़िम्मेवार तूं। को कहिड़ी ॻाल्हि करे, को कहिड़ी ॻाल्हि करे। माण्हुनि चयो सभा जे पोड़ीअ खे तो पंहिंजे जाइ में बिराहायो आहे, त पोइ हाणे तो ते इहो आहे त हिन ग़रीब खे पंहिंजो गॾु। हाणे माना माण्हुनि सभिनी हिनखे रंगरेज़ खे चयो त बाबा हिन ग़रीब खे गॾु। अड़े हलो भला ॾिसूं ओॾे जाइ ॾींहं माना ओॾे जाइ ॾे हूंदा। हाणे गॾह वारो बि, रंगरेज़ बि, ॿिया माण्हू रोंशे ख़ातिर उहे बि विया। हाणे इहे निकिता, होॾां हुननि ॿिन्ही सां खे विहारे आई, कपिड़ा बपड़ा हुननि जा लहरायूं, रुॻो पाजामनि में विहारे ॿिन्ही खे विहारे आई। हाणे हीअ जो घर पहुती देरि चङी हिनखे थी वई त सौदागर सां थो इंतज़ार में वेठो हुजे त बड़ा पोड़ी जो मूंखे चयो त छोकिरी खे वठी थी अचां, पर छोकिरी त कान आई। होॾां छोकिरी हिन में परेशान त पोड़ीअ मूंखे चयो त शेख जो ख़लीफ़ो आहे, मुंहिंजो पुटु इहो चढ़ियो आहे चढ़ियो, सो उनखे चई तोखे मां मुलाक़ात थी करायां। काॾे वई, नेठि छोकिरी बि उथी, छोकिरी बि मथे जेको वेठी त छोकिरी बि उथी, छोकिरी उथी हेॾां सौदागर बि उथी, सौदागर बि उथियो, ॿई आम्हूं साम्हूं
सौदागर चयो छोकिरी खे त तुंहिंजी माउ किथे आहे जेका मूंखे हिते वठी आई आहे, त मां तोसां तुंहिंजे नाले चई त मां तोसां इन जो निकाह थी करायां। हुन चयो त माउ मुंहिंजी किथे, मुंहिंजी माउ खे त टाइम थियो आहे जो मरी वई आहे। तूं उहो ई जा जेको हिन जो शेख जो ख़लीफ़ो आहे, पोड़ीअ जो पुटु। हुन चयो त न भाउ न इहा पोड़ी मुंहिंजी माउ न आहे। बसि मां सम्झी वियुसि, भणा इहा का वॾी दगाबाज़ आहे। मुंहिंजा कपिड़ा बि खणी वई, मुंहिंजा 1000 दीनार बि खणी वई। हिते छोकिरी खे बि लॻो, छोकिरी चयो त बणा पोइ मूंसां बि उहो धोखो करे वई आहे। मुंहिंजा बि लटा कपिड़ा ॻठा खणी वई आहे। सौदागर छोकिरी खे चयो त मूंखे पंहिंजा कपिड़ा ऐं 1000 दीनार पोड़ी तुंहिंजी माउ आहे, मां तोखां वठंदुसि। छोकिरी चयसि त मुंहिंजा ज़ेवर, मुंहिंजा कपिड़ा तुंहिंजी माउ खणी वई आहे, तंहिंजे करे मां तोखां वठंदुसि। हिननि ॿिन्ही जो बि पाण में झगड़ो पियो। तव्हां त रंगरेज़ बची बात। उन जो ॾिठो त भणा जाइ में सौदागर साधो हुयो, छोकिरी ॿई पाजामनि में ईअं सम्झो अधु उघाड़ा बीठा आहिनि। त हिननि खे चई त ॾियो ख़बर तव्हांजी माउ किथे आहे। छाजी माउ? छोकिरी पंहिंजो किसो ॿुधायो, सौदागर दादी पंहिंजो किसो ॿुधायो। अड़े माना तव्हां सां बि ठगी करे वई आहे, तव्हां बि हिन जा न आहियो। मूंखे त चई त मुंहिंजो पुट ई धीउ आहिनि। अड़े भणा हेॾी ठगण, मूंखे बि तबाह करे वई, तव्हां सां त कई पर मूंखे तबाह करे वई। माण्हुनि जा लटा कपिड़ा मां काॾे वञा, मां किथां ॾींदुमि। गॾ वारो पासे में बीठो, गॾ वारो चवणु लॻो त मुंहिंजो गॾ बाक़ी काॾे वियो, मुंहिंजो गुज़र सफ़र इन गॾ ते, मुंहिंजो गॾ काॾे वियो। रंगरेज़ चयो भाउ हाणे हीअं कयो, पहिरियों त मुंहिंजी जाइ मां निकिरो, मुंहिंजी जाइ मां निकिरो त मां तालो। सौदागर दादी चयसि यार कुझु त हया कर। हाणे तुंहिंजे घर में कीअं असां मान शान सां आया हुआसीं, ॾिसी बि थो त असां सां ठगी थी वई आहे, पर हाणे अहिड़े हाल में असां निकिरूं, पंहिंजे तॾे जो ख़्यालु कर। रंगरेज़ हिन खे बि पाइण जे लाइ कपिड़ा ॾिना, छोकिरी खे बि पाइण जे लाइ कपिड़ा ॾिनई। हिननि खे चई हिननि खे कढे। हिननि खे कढी घर खे ॾिनई तालो। घर खे तालो ॾेई सौदागर खे चई तूं बि हाणे अचु त हिन पोड़ीअ खे असां था ॻोल्हियूं। पोड़ी खे ॻोल्हे ऐं शहर जे अमीर जे हवाले था। गॾ वारे चयो मां बि गॾु हलंदो था, मां काॾे वञा, मुंहिंजो गॾु हवा, मां काॾे वेंदुसि। गॾ वारो बि हिननि सां गॾु। आया शहर जे अमीर, शहर जे अमीर त पहिरियों उन खे तव्हां था ॾियूं, उहो बि माण्हू कढे, असां बि ॻोल्हियूं था। आया उन वटि, साईं असां सां इंसाफ़ थिए। अमीर चइबो आहे ॾियो ख़बर छा आहे, पंहिंजो किसो ॿुधायो। हर हिकु पंहिंजो किसो ॿुधायो। सौदागर बि किसो ॿुधायो, रंगरेज़ बि किसो ॿुधायो, गॾ वारे बि किसो ॿुधायो। अमीरनि जो किसो ॿुधी चई त वाह हाणे ॻाल्हि ॿुधो, वॾो शहर आहे, जहिड़ी तव्हां ॻाल्हि था कयो त हाणे पोड़ी पोड़ी पिया था चओ, पर पोड़ी किथां मां ॻोल्हियां, अलाए हज़ारे पोड़ियूं आहिनि शहर में। बाक़ी इहो आहे सुञाणियोसि बि तव्हां वञो, वञी ॻोल्हियोसि, ॻोल्हे पकिड़े अचो, सज़ा मां ॾींदोमांसि। बाक़ी मां पोड़ीअ खे कीअं ॻोल्हियां, न नाले जी ख़बर अथव, न घर जी ख़बर अथव, मां किथां ॻोल्हियां। ठीकु आहे साईं, असां ॻोल्हियूंसि था। निकिता ॻोल्हा में, हाणे न नाले जी ख़बर, न घर जी ख़बर। हेॾां हे ॿई घर में ॾाढियूं वेठियूं हुजनि, ख़ुशि पियूं थियनि त वाह जो अॼु दाल लॻो, चइनि माण्हुनि सां ठगी करे आया थी। पोड़ीअ पंहिंजी धीउ खे चयो त मां अञा हिकिड़ी चाल हलंदसि। छोकिरी चएसि मां बसि गंज थियो, एॾी लालच न कर, पकड़जी न पई। हिनखे चई तूं मुंहिंजी गणती न कर, निकिती कर। पोड़ी वरी निकिती कर, चई इंतज़ारु कजां, मां हिकिड़ी अञा चाल हलां।
बानियुनि जो वेस पातई, बानियुनि जो वेस करे ऐं निकिती ॿाहिरि। हलंदे हलंदे अची हिकिड़ी घिटी में पहुती। घिटी में जो आई त घिटीअ में फर्श विछाया पिया हुजनि। कंदीलूं भितियुनि ते लॻी पयूं हुजनि, रोशनी वारियूं कंदीलूं लटकनि पियूं, उहे लॻनि पियूं। गाननि जो, ॻाइण जो ऐं ढोलकियुनि जो, दोलनि जो आवाज़ वॼनि। सम्झी वई त को ख़ुशीअ जो मौक़ो। हिन हिकिड़ी बानी ॾिठी, ॾिठई त हुन बानीअ जे कुल्हे ते हिकिड़ो नंढिड़ो ॿारु हो। नंढिड़ो ॿारु हो। भला कपिड़ा ॿार ते पातल हुजनि, ॻिचीअ में हुन ॿार खे हीरनि जो हार हुजे ऐं कपिड़ा सम्झ में अचे पियो त शाही कपिड़ा जीअं थियनि उहे पातल आहे। छो हीअ हवेली जेका हुई, जंहिं हवेलीअ ते पाती, बगदाद जा जेके बि ताजर हुया उन्हनि जो सरदार मलक तजार हुयो, उन जी इहा हवेली। ऐं इहो जेको नंढिड़ो हुयो, इहो नंढिड़ो हुनजो पुटु हो। हुनजी हिकिड़ी धीअ बि हुई, धीउ हुई, उन जी अॼु शादी थियणी, शादीअ जो मौक़ो हुयो इहो। हे ख़ुशियूं, हे जेको जशन थियनि पिया, इहे इन जे करे पिया। घर में खोड़ सारा महिमान ॻाइण वॼाइण वारा हुआ। बानी उन छोकिरे खे खयूं, हर हेॾे पई वञे, हर हेॾे पई वञे। पोड़ी सॼो इहो ॾिसे पियो। हाणे पोड़ी आई चाल हलणु,